शदादकोट दरगाह मिस्किनपुर शरीफ में मुंतक़िद सालाना भी इख्तितामी दुआनि सां पूरो थियो। शदादकोट ऐं उन जे आसपास हज़ारे माण्हू इज्तिमा में शिरकत कई। सजादा नशीन दरगाह मिस्किनपुर पीर तरीक़त अल्लामा अब्दुल सिद्दीक़ मोहम्मद हज़ूर बख्श नक्शबंदी दामत बरकातुहुम अलाले आलम इस्लाम लाइ ख़ुसूसी दुआऊं फरमायूं। पाण फरमायो त इस्लाम मोहब्बत, रवादिरी, अमन ऐं अदल जो पैगाम ॾिए थो। इस्लाम जे तालीमात ऐं शरीयत मोहम्मद ते अमल करण सां दीनी व दुनियाई कामयाबी मिली सघे थी। इज्तिमा में पीर हबीबुल्लाह लाड़काणो, पीर दीदार दिल गफ़ारी लाड़काणो, पीर सैयद गुलाम मुर्तज़ा शाह मीरोखानी, पीर मोहम्मद जान गफ़ारी वारनि ख़ासि शिरकत कई। फ़लस्तीन जे मज़लूम मुस्लिमनि लाइ ख़ासि दुआ कई वई ऐं मुजाहिदीन जे कामयाबी व कामरानी लाइ धणी दर ॿाॾायो वियो। दुआ बाद लंगर जो बंदोबस्तु कयो वियो।